दोस्तों हाणे हिन महफ़िल जो चौथो कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि चयूं आख़िर ॿधी हथड़ा अॻियां तो दिलि भर ईंदासीं। दोस्तों पंहिंजे वक़्त जो तमामु मशहूरु ऐं यादगार कलाम आहे ऐं जो शाइर आहे हज़रत सचल सरमद रहमतुल्लाह अलैह। तमामु ख़ूबसूरत ऐं वॾी दिलि खे लुभाईंदड़ ऐं दिलि मुतासिर कंदड़ शाइरी आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरो मां, वॾेरो दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िलो सागड़, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां ऐं दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेती ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों इहे चारई जेके आहिनि उस्ताद जलाल चांडे जा वॾा परिस्तार मदा दीवाना मस्तान आहिनि। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 43 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ राबताणी ज़िले सागड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडे जो तमामु वॾो परिस्तार आहे। दोस्तों ही कैसेटूं जेके आहिनि प्राइवेट महफ़िलूं आहिनि, रिकॉर्डिंग कंदा माण्हू टेप खणी वेंदा महफ़िल जे भर में वञी वेहंदा पोइ रिकॉर्डिंग कंदा, पोइ जिथे कैसेट खुटंदी त माना उते कलाम किथे किथे खुटी बि वेंदो। दोस्तों ही कलाम बि थोरो खुटियल आहे, इहा कैसेट जी ख़राबी न आहे दोस्तों, पर इहा रिकॉर्डिंग जो मसइलो आहे। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। कलाम सचल सरमत जो सॼो कलाम आशिक़ माशूक़ जो सुवाल जवाब अॻियां छा थो चए हुनखे बाबू छा थो चए आशिक़नि जी सदाई हार वो चयो आख़िर ॿधी अथड़ा वो चयो आख़िर ॿधी अथड़ा अॻियां तो दिलि भर ईंदासीं चयो आख़िर ॿधी अथड़ा ख़बर ॿुध आज जॾो चयो आख़िर ॿधी अथड़ा अॻियां तो दिलि भर ईंदासीं अॻियां महबूब छा थो चए वो चयानी ईंदे त छा थींदो वो चयानी ईंदे त छा थींदो किथर मोटी न ॾींदासीं आख़िर ॿधी अथड़ा आख़िर ॿधी अथड़ा अॻियां तो दिलि भर ईंदासीं चयानी ईंदे त छा थींदो चयानी ईंदे त छा थींदो किथर मोटी न ॾींदासीं आख़िर ॿधी अथड़ा पेशकेश कामरान जानी सिंधी।
चेतो तो चय मां आखिर बदी अथरा अॻियां तो दिल भरींदासीं अॻियां महबूब जे दिल ईंदे त छा थींदो ॾिसण मोटी न ॾींदासीं हाणे वरी छा थो चएसि चयो दिलदार खे आया फक़त हिकु लुत्फ़ जो स्वामी चयो दिलदार खे आया फक़त हिकु लुत्फ़ जो स्वामी फक़त हिकु लुत्फ़ जो स्वामी खबर ॿुधा अॻियां महबूब छा थो चए ओ दयानी की नहरा स्वाद ओ दयानी की नहरा स्वाद मूरो हिंदू मनीदा थी बेमिसरा में आज छा थो चएसि चयो दिलदार तुंहिंजे दर ते अची थींदुसि मधुर बानी चयो दिलदार तुंहिंजे दर ते अची थींदुसि मधुर बानी अची थींदुसि मधुर बानी खबर ॿुध दरबानी चइबो आहे नौकर खे बराबरि हाथ चइबो मां तुंहिंजे दर ते नौकर थी थियां महबूब छा थो चएसि वो दयानी हर तरफ़ हर गिरे वो दयानी हर तरफ़ हर गिरे न पूरब पर पटीदा थी पर मुहाजिर बदी पेशकेश कामरान जानी सिंधी आखिरी मिसरा में पंहिंजे महबूब खे सचल सरमत छा थो चएसि चयो दिल पर मिठा दम दम अथई पर तूं सचो ठाहियल